पूरी दुनिया जा दादू में भी ॿारनि जे जबरी पोरे जी रोकथाम लाइ समाजी तंज़ीमुनि किरेन सियासी दादू ऐं CRM सिंध पारां रैली कढी वई। रैली में शरीक अॻवान प्रोफेसर मोहम्मद इरफान कलोड़ो, इनायत जमाली, नियाज़ चांडियो, साजिद अली मसूई ऐं ॿियनि चयो त सिंध अंदरि 60 लाख खां वधीक ॿार तइलीमी अमल खां महरूम आहिनि, जेके सिधी तोड़े अणसिधी तरह पोरियो करण ते मजबूर आहिनि। हुननि चयो त दादू ज़िले में 1.25 लाख खां वधीक ॿार मुख़्तलिफ़ कमनि, जंहिंमें गाॾियुनि जे वर्कशॉपनि, वेल्डिंग जे दुकाननि, सिरनि जे भठनि, होटलनि, बेकरियुनि समेत मुख़्तलिफ़ कमनि में पोरियो करण ते मजबूर आहिनि। दादू शहर जे भी अंदर ॿारनि खां जबरी पोरे वठण खिलाफ़ CRC तरफ़ां ऐं ॿियनि तंज़ीमुनि तरफ़ां अॼु डे मल्हायो पियो वञे। असांजे जेके ॿारनि जो वॾो तइदादु आहे उन्हनि जे लाइ का सहूलियतूं नथियूं थियनि। ॿार असांजो मुस्तक़बिल जो मेमार आहे। मुआशी बदहाली, गुरबत ऐं बेरोज़गारी जे करे वालदेन मजबूर आहिनि त पंहिंजे ॿारनि खे जेको आहे सो सुबुह जे टाइम ते रोज़गार ते वठी था वञनि। सिंध गवर्नमेंट पाकिस्तान गवर्नमेंट खे जेकी कानून साज़ी थियल आहे चाइल्ड लेबर एक्ट 2017 जे हवाले सां, त अमली तौर ते उनजो मुज़ाहिरो थियणु खपे। चाइल्ड लेबर जे हवाले सां सिंध प्रोहिबिशन एम्प्लॉयमेंट एक्ट 2017 जेको कानून ठहियल आहे, जंहिंमें घटि 6 महीना ऐं वधि में वधि 3 साल जी सज़ा ॾी सघे थी जेको ॿारनि खां जिबरी पोरियो या ॿियो पोरियो वठंदो। पर हिते हालत इहा लॻी पई आहे, बेकर्स ते, भठनि ते, वर्कशॉपनि में, मुख़्तलिफ़ जॻहनि ते, ऑटोज़ ते ॿारनि खां जेको आहे पोरियो वरितो पियो वञे। स्कूल पढ़ंदा आहियूं, कंहिं महिल पढ़ंदा आहियूं, कंहिं महिल कोन पढ़ंदा आहियूं। अमन अली कबाड़ी स्कूल ईंदो आहे, पर हाणे निभाग अची आहे, हाणे इहे कबाड़ी कंदो आहे। पैसा 50 ॾींदो आहे, कॾहिं 30, कॾहिं 40। भाऊ ग़रीबत लॻी पई आहे हिते। स्कूल जे लाइ वञण जे लाइ कुझु बि कोन्हे, टाइम बि कोन थो। सुबुह जो 8 बजे अचूं था, शाम जो 6 बजे लहूं था। भाऊ हिते वॾी ग़रीबत आहे। कोई स्कूल को सहूलियत, को लाइट ॾियो। ग़रीब 100 रुपया मिलंदा आहिनि भाऊ, ॾींहं में 100 रुपये ते सॼो ॾींहुं कंदा आहियूं हिते कमु। 6 बजे ईंदो आहे, 6 बजे लहंदो आहे, 30 रुपया मिलंदा आहिनि। स्कूल साईं चए थो ड्रेस वठी आहे, ड्रेस पैसा कोन्हनि केन। वकार सबूत 8 बजे आया, शाम दा 6 बजे लहंदा, 50 में को मिलता है। हुननि चीफ जस्टिस सिंध, वज़ीर आला सिंध समेत आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त चाइल्ड लेबर कानून ते अमल कराए दादू में जबरी फोर्स ऐं बांडेड लेबर जी रोकथाम खे यकीनी बणाए हज़ार मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल बचायो वञे। कैमरामैन शहज़ाद चांडियो सां गॾु वली चांडियो, सिंध टीवी न्यूज़, दादू।